अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद थो कयां त ठीकु हूंदो। दोस्तों, काफ़ी माण्हू सवाल कनि था त सिम सलामत जेका पुराणी एप्लीकेशन हुई राजा सांद वारी, उहा टेक्स्ट बेस्ड हुई ऐं जेका नई एप्लीकेशन आहे उन में सिर्फ़ु PDF आहिनि। सो माना इलाही माण्हुनि खे थोरी ॾुखियाई थिए पई एप्लीकेशन जो जेको टेक्स्ट वर्जन आहे उहो इस्तेमालु करण में। दोस्तों, हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थो त सिम सलामत ते जेके किताब टेक्स्ट में कीअं पढ़जनि। त सभ खां पहिरियां पाण सिम सलामत एप्लीकेशन खोलींदासीं। जेकॾहिं प्ले स्टोर तां तव्हां वटि एप्लीकेशन इंस्टॉल थियल नाहे त करे वठो हुतां खां प्ले स्टोर तां। ठीकु आहे दोस्तों, हाणे मूं वटि त काफ़ी किताब जेके आहिनि से डाउनलोड थियल आहिनि, सभु किताब डाउनलोड थियल आहिनि टेक्स्ट वर्जन में। पर जेकॾहिं तव्हां एप्लीकेशन नई नई इंस्टॉल कई आहे त पोइ तव्हां हिते कैटेगरीज़ में वञो। कैटेगरीज़ मां कंहिं बि कैटेगरी ते क्लिक कंदव। मिसाल आउं कहाणियुनि ते क्लिक थो करियां त हिते जेके किताब अचनि था उहे सभई ईअं सम्झो त टेक्स्ट बेस्ड आहिनि। ठीकु आहे। हाणे मिसाल तौरु आउं हिते रोशनी जो मीनार ते क्लिक करियां थो। दोस्तों, हाणे हिते तव्हां ॾिसंदव त रोशनी जो मीनार किताब हिते हिकिड़ो PDF जो बटण आहे, आइकन आहे। उन खां अलावा हिकिड़ो डाउनलोड करियो जो आइकन आहे, हिकिड़ो PDF जो ऐं हिकिड़ो डाउनलोड करियो जो ऑप्शन आहे। हाणे जेको डाउनलोड करियो वारो ऑप्शन आहे उहो असल में टेक्स्ट बेस्ड आहे। ठीकु आहे। त आउं डाउनलोड करियो ते क्लिक थो करियांसि। मूंखे PDF में न खपे, मूंखे टेक्स्ट में खपे थो इहो किताब, त आउं डाउनलोड करियो ते मूं क्लिक कयो आहे त हाणे गोलड़ो फिरे पियो। ठीकु आहे। हाणे पढ़ो जो ऑप्शन अची वियो हलियो। ठीकु आहे। त हिन ते पढ़ो ते क्लिक कबो। इहो किताब हिते टेक्स्ट में तव्हां पढ़ी सघो था। हाणे ठीकु आहे। हाणे ॾिसो त टेक्स्ट कॉपी प्रिंट करे सघो था। इहे सॼो टेक्स्ट बेस्ड आहे। उन खां अलावा हिन जेकॾहिं तव्हांखे फ़हिरिस्त ॾिसणी आहे त हिन फ़हिरिस्त जे बटण खे क्लिक कंदव या हिन खे मथे छिकींदव त हीअ जेके आहिनि से माना फ़हिरिस्त अची वई हिन किताब जे अंदरि। हाणे मिसाल सखर पहिरीं जून या रत भलियुल राहूं, हिन ते मूं क्लिक कयो त हाणे हीअ जेका आहे किताब जो जेको कॉन्टेंट आहे यानी मवादु आहे उहो खुली आयो आहे। उन खां अलावा जेकॾहिं नेक्स्ट ते क्लिक कंदव त अॻियूं जेको मवादु उहो खुली ईंदो। जेकॾहिं प्रीवियस ते बटण ते क्लिक कंदव त पोइ वापसि खुली ईंदो। जेकॾहिं होम जे बटण ते क्लिक कंदव त हीअ किताब जेको आहे इन किताब जी इंफॉर्मेशन वारो सिफ़ो, मालूमात वारो सिफ़ो खुली वेंदो। उन खां अलावा हाणे आउं तव्हांखे ॿियूं शयूं कुझु ॿुधायां हिन में। हिन एप्लीकेशन में जेकॾहिं तव्हां हिते पढ़ो पिया ऐं तव्हांखे फ़ॉन्ट नंढो पियो लॻे त तव्हां जेको आहे हिकु त सेटिंग मां फ़ॉन्ट जी सेटिंग करे सघो था, वधाए सघो था साइज़ खे। उन खां अलावा हिन मां पिणु डायरेक्टली वधाए सघो था। हिन ते क्लिक कयो A ते, उन खां पोइ तव्हां साइज़ तव्हां जेतिरी रखणु चाहियो रखी सघो था। पर यादि रहे हीअ साइज़ सिर्फ़ु तव्हांजो कॉन्टेंट पढ़णु महिल, मवादु पढ़णु महिल नज़र ईंदी। जेके नेक्स्ट कंदो त उहा जेका असुलु साइज़ हूंदी उहा अची वेंदी हली। त हिकिड़ी साइज़ रखण जे लाइ, फ़ॉन्ट जी साइज़ रखण जे लाइ तव्हां हिते सेटिंग में गेयर वारे पेज में क्लिक कंदो, सेटिंग में। ठीकु आहे। उन खां अलावा हितां खां तव्हां फ़ॉन्ट साइज़ नंढी वॾी करे सघो था। केतिरी फ़ॉन्ट साइज़ तव्हांखे माना जेको आहे सही लॻंदी पढ़ण में। ठीकु आहे। मूंखे हीअ फ़ॉन्ट साइज़ जेका आहे सही लॻंदी आहे। अच्छा, उन खां अलावा हिन में हिकिड़ो ॿियो ऑप्शन आहे ॾींहुं ऐं राति जो। यानी एप्लीकेशन खे तव्हां मिसाल तव्हां किताबु पढ़ो था पिया त पढ़णु महिल हीअ जेको अखर आहिनि उहे कारा नज़र अचनि पिया ऐं जेको आहे बैकग्राउंड अछो पियो नज़र अचे। पर जेकॾहिं हिते हींअर हिन वक़्तु जेको ऑफ लॻो पियो आहे बटण, ठीकु आहे, हिन खे ऑन कंदासीं त इहो राति वारो व्यू खुली वेंदो, नाइट मोड खुली वेंदो। ठीकु आहे। वरी हिकु दफ़ो असां जेको होम सिफ़े ते ईंदासीं, होम सिफ़े ते ही जेको रोशनी जो मीनार जेको किताब पियो आहे थियो हिन ते डाउनलोड कयल में हिन ते क्लिक कयोसीं। उन खां अलावा रोशनी जो मीनार ते क्लिक कयोसीं। हाणे ॾिसो हीअ नाइट मोड में ही अचे पियो। ठीकु आहे। नाइट मोड इन करे रखियो आहे जो हिकिड़े माण्हुनि खे अछी माना बैकग्राउंड जेको अछो हूंदो उहो अलाए राति जे टाइम ते अखियुनि ते असरु करे थो, उन करे ही नाइट मोड रखियो वियो आहे। अच्छा, उन खां अलावा हिन में जेको लेखकनि जे जेका सिफ़ो आहे उन मां कंहिं बि लेखक जा किताब पढ़ण लाइ तव्हां उन लेखक जो नालो लिखी ॻोल्हा करे ऐं उन लेखक जा किताब पढ़ी सघो था। मिसाल मूंखे पढ़णो आहे अमर जलील जो किताब, त हिन में अमर जलील जा 13 किताब मौजूदु आहिनि। हिन अमर जलील ते क्लिक कयोमांसि त हाणे हिन में सभु किताब पिया आहिनि था अमर जलील जा। ठीकु आहे। हाणे मिसाल तौरु सिंधु बका माफ़ना हिन ते क्लिक कयुमि त हीअ किताब मूं वटि PDF में पिणु आहे ऐं उन खां अलावा जेको ऑनलाइन में पिणु आहे ऐं हितां खां कॉन्टेंट ॾिसी सघांसि थो। अच्छा, हीअ किताब जेके तव्हां चाहियो त हिन खे फेवरेट में रखी सघो था। फेवरेट में रखण सां थींदो छा जो होम स्क्रीन ते इहो किताब नज़र ईंदो रहंदो। ठीकु आहे। दिलि वारे बटण ते तव्हां क्लिक कंदो त पसंदीदा में शामिलु थी वियो हलियो। उहो किताबु होम बटण ईंदो त हिते ॾिसो
माना पसंदीदा किताबनि में इहो किताबु अची वियो हलियो। ठीकु आहे। अच्छा, जेके सभई पसंदीदा किताब तव्हांजा ॾिसणा आहिनि त हिन ते क्लिक कंदो, सभई जेके पसंदीदा किताब हूंदा उहे अची वेंदा नज़र। उन खां अलावा तव्हांजे मुताले हेठि किताब, यानी उहे किताब जेके तव्हां पढ़ो पिया, किथे किथे सिफ़ा छॾिया आहिनि, ठीकु आहे, उहे नज़र ईंदा। उन में थींदो छा जो तव्हां सभई ते क्लिक कंदो त हिन में नज़र ईंदो त कहिड़ा कहिड़ा किताब माना पढ़िया आहिनि ऐं कहिड़े कहिड़े कॉन्टेंट ते यानी उनवान ते तव्हां छॾियो आहे। हाणे सरहदुनि खां अॻिते यानी फ़ख़्रु जी धीअ जो गुॾो, हिन ते मूं छॾियो हुयो। ठीकु आहे। तो बिन कहिड़ा छांवरा ज़िंदगी बहार जीअं पहिरीं पहिरीं प्यार जीअं इन ते मूं छॾियो। अच्छा, हाणे जेकॾहिं तव्हां हिन खे पढ़णु चाहींदव यानी साॻी जॻह ते पढ़णु चाहियो था त उन किताब जे टाइटल सिफ़े ते क्लिक करियो। जीअं मूं हिन ते फ़ख़्रु जी धीअ जो गुॾो ते क्लिक कयो। ठीकु आहे। त हाणे ॾिसो हिन ते माना उतां खां ई खुली आयो जिथे माना आख़िरी भेरो छॾियो हुयो। अच्छा, हिन एप्लीकेशन में हिकु ॿी बि सहूलियत रखी वई आहे, उहा आहे इक़्तिबासात जी। यानी एप्लीकेशन तव्हां इस्तेमालु कयो पिया अहिड़े वक़्त में जंहिं वक़्त में तव्हां वटि इंटरनेट फैसिलिटी न आहे, पोइ पर जे तव्हां किताबु पढ़ंदे को टुकड़ो तव्हांखे वणी वियो हलियो ऐं तव्हां चाहियो था त इहो नेट ते शेयर कजे दोस्तनि सां, त उन जो तरीक़ेकार उहो इक़्तिबास में यानी रखिबो आहे उन सिफ़े खे। मिसाल तौरु आउं हिते अचां थो ज़िंदगी बहार जी। हाणे मिसाल मूंखे जेको आहे ही नज़म इक़्तिबास में रखिणो आहे। हिन ते सॼो नज़म सिलेक्ट करे माना इक़्तिबास में रखी सघिजे थो, ॿ बंद हिकु बंद, यानी जेतिरी टेक्स्ट तव्हांखे इक़्तिबास में रखणी आहे जेतिरो रखिणो आहे उहो तव्हां रखी सघो था। उन खां पोइ महफ़ूज़ करियो त जीअं क्लिक कंदो न त इक़्तिबासात में अची वेंदो हलियो। इक़्तिबासात ॾिसण जे लाइ तव्हां होम सिफ़े में अचो ऐं हिन खे ड्रैग अप करे वञो, ॾिसंदो त हिते तव्हांजो इक़्तिबासात पिया हूंदा सभई। ठीकु आहे। अच्छा, सभई ॾिसो त क्लिक करण खां पोइ हिते ख़बर पए थी त कहिड़ा कहिड़ा इक़्तिबास हिते मौजूदु आहिनि। वरी हिन मुकमल पढ़ो ते क्लिक कयुमि त हाणे माना हीअ इक़्तिबास यानी जेको कोट आहे उहो हिन में महफ़ूज़ थियो पियो। हितां खां शेयर पिणु करे सघिजे थो ऐं इन खे डिलीट पिणु करे सघिजे थो हितां खां, ऐं जेको सभिनी खे डिलीट करे सघिजे थो। हीअ इक़्तिबास सभई डिलीट करणा आहिनि त इहे सभई तव्हां डिलीट पिणु करे सघजनि था। हिकिड़ो डिलीट करिणो आहे त हिकिड़ो पिणु डिलीट करे सघिजे थो हितां खां। मुकमल पढ़ो हिते वापसि आयासीं। अच्छा, उन खां अलावा हिन एप्लीकेशन में उहे किताब जेके तव्हां डाउनलोड कया आहिनि त उहे सभई ॾिसो त क्लिक कंदो त हिते सभई डाउनलोड थियल किताब अची वेंदा हलिया जेके टेक्स्ट में तव्हां वटि डाउनलोड थियल आहिनि। अच्छा, कैटेगरियुनि मां किताब डाउनलोड करण जो तव्हांखे ॿुधायुमि, लेखकनि वारे सिफ़े मां किताब पढ़ण जो तव्हांखे ॿुधायुमि। हाणे अचूं था डाउनलोड वारे पेज ते, यानी सिलसिलामत किताब घर ते नवां अपलोड थियल किताब उहे डाउनलोड वारे पेज में अची वेंदा हलिया। हाणे हीअ जेके 4-5 किताब आहिनि इहे रिसेंटली अपलोड थिया आहिनि ऐं उहे मूं वटि एप्लीकेशन में मौजूदु न आहिनि। हाणे हीअ जेको किताब आहिनि उहे असां टेक्स्ट में पढ़ी सघूं था। ठीकु आहे न। हाणे उन टेक्स्ट में पढ़ण जे लाइ असां मिसाल सिंध पाकिस्तान तूफ़ान जे घेरे में हिन किताब ते मूं क्लिक कयो त हाणे इहो किताबु डाउनलोड थिए पियो। 1 MB या 1.5 MB जो किताबु हूंदो टेक्स्ट में, उहो डाउनलोड थी वेंदो हलियो। डाउनलोड थी ऑटोमेटिकली हीअं तव्हां वटि मोबाइल स्क्रीन ते खुली ईंदो। उन खां पोइ उन किताब जो जेको आहे सो पढ़ी सघिजे थो। ठीकु आहे। उन किताब जो कंटेंट मवाद पढ़ी सघिजे थो। अच्छा, उन खां अलावा जेकॾहिं तव्हां हितां माना को अहिड़ो किताबु जेको तव्हां हिते सर्च करे पिणु जेको आहे डाउनलोड करे सघो था। मिसाल तौरु ऐं हिते जी लिखियो त जी नाले सां 2 किताब अचनि पिया, उन मां कंहिं हिकु किताब ते मूं क्लिक कयो डाउनलोड ते त उहो किताबु टेक्स्ट जी सूरत में उहो डाउनलोड थी वेंदो हलियो। ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं किताबु टेक्स्ट जी सूरत में मौजूदु हूंदो त हिते पढ़ो जो ऑप्शन ईंदो। जेकॾहिं टेक्स्ट जी सूरत में किताबु न हूंदो मौजूदु, सिर्फ़ु PDF में हूंदो, हिते PDF जे बटण ते माना PDF जो ई ऑप्शन ईंदो, पढ़ो जो ऑप्शन न ईंदो। ठीकु आहे। ऐं तव्हां हितां ॾिसी सघो था उन में कंटेंट पिणु न हूंदा जेको टेक्स्ट में न हूंदो। अच्छा, इन खां पोइ तव्हां ॾिसो था त यार हीअ किताबु माना मज़े वारो न आहे या मूं पढ़ी छॾियो आहे। अच्छा, एप्लीकेशन में नथो वणे तव्हांखे, तव्हां उन एप्लीकेशन मां तव्हां डिलीट जे बटण ते क्लिक कंदव। ठीकु आहे। त हीअ तव्हां वटि प्रॉम्प्ट खुली ईंदो। उन में जेकॾहिं तव्हां हा या न ते क्लिक करे तव्हां उन किताब खे ड्राए सघो था। अच्छा, उहो ड्रथल किताब तव्हां ॿीहर पिणु डाउनलोड करे सघो था। ठीकु आहे। हिन हा ते मूं क्लिक कयो त इहो किताबु मूं वटां डाउनलोड माना ड्रही वियो हलियो। ठीकु। हाणे जेके ड्राथल किताब आहिनि उन्हनि खे ॾिसण लाइ वरी वापसि सेटिंग जे बटण में ईंदासीं। मथे हिकिड़ो ऑप्शन अचे थो नज़र त डिलीट कयल किताब, हुन ते क्लिक कंदासीं त हीअ जेके किताब आहिनि इहे मूं एप्लीकेशन में डिलीट करे छॾिया हुया। ठीकु आहे।
हाणे ही उहे किताब आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी एप्लीकेशन में डिलीट थियल आहिनि, ॿिए कंहिं वटि बि डिलीट थियल न हूंदा। हर माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां किताब खे डिलीट करे सघे थो, पढ़ी सघे थो ऐं उन खे जेको डाउनलोड पिणु करे सघे थो। हाणे ॾिसो, हीअ किताब मुंहिंजा जेके डिलीट थियल आहिनि इन खे वापसि आउं वराइणु चाहियां। मूं ॾिठो मलेशिया, ठीकु आहे, ऐं हिन किताब ते मूं क्लिक कयो त हीअ वापसि खां जेको आहे सो डाउनलोड थी वेंदो हलियो। ठीकु आहे दोस्तो। उन खां अलावा उन खां अलावा हिन किताब खे असां शेयर पिणु करे सघूं था। मिसाल मूं हिन ते क्लिक कयो, ठीकु, ऐं हिन ते क्लिक करण खां पोइ ट्वीट कयमि, ट्वीट ते क्लिक कयमि त मूं बि ॾिठो मलेशिया हिते किताब खणी आयो, किताब जो लिंक पिणु खणी आयो, ठीकु आहे, ऐं शेयर ट्वीट ते क्लिक कयमि त शेयर थी वियो हलियो। उन खां पोइ हिन में जेको टेक्स्ट आहे उन खे पिणु जेको आहे तव्हां शेयर करे सघो था हिकु ई वक़्त में। मूंखे नाइट मोड बंदि करिणो आहे। हाणे मिसाल तौरु मूंखे हीउ जेको टेक्स्ट आहे हितां खां वठी हेसि ताईं इन खे मूंखे शेयर करिणो आहे या कॉपी करिणो आहे। हाणे जेको कॉपी कंदो न, उहो कॉपी न सिर्फ़ु तव्हां वटि कोट में हिकु हीउ जेको जुमिलो कॉपी थींदो, पर हिन किताब जी सॼी इंफॉर्मेशन कॉपी थी वेंदी। हाणे उहा तव्हांखे ॾेखारण जे लाइ हाणे तव्हांखे ॿुधायां, हिते पाण पेस्ट करे था ॾिसूं। हिते हाणे ॾिसो, हिते जेको किताब आहे उन जो टेक्स्ट आहे उहो मतन कॉपी थी आयो, ठीकु आहे। उन खां अलावा इक़्तिबास में ॿुधाए थो त किताब कहिड़े किताब मां ऐं कहिड़े जेको सो उनवान तां खयो वियो आहे, ऐं उन किताब जी सिलसिलामत जी लिंक अची वेंदी, ऐं उन उनवान जी पिणु लिंक जेका ऑनलाइन किताब घर जी जेका लिंक आहे उहा अची वेंदी हली। पाण अचूं था सेटिंग पेज में, त सेटिंग पेज में जेको आहे सिलसिलामत ॿियूं एप्लीकेशन्स जो बटण आहे उन ते सिलसिलामत, अच्छा, बटण ते क्लिक करण खां पोइ ही जेके सिलसिलामत जूं ऑनलाइन एप्लीकेशनूं आहिनि उहे नज़र ईंदियूं तव्हांखे। ऐं उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में इहे ई 3-4 फीचर आहिनि जेके नंढा नंढा आहिनि पर माना ज़बरदस्त फीचर्स आहिनि। दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे किताब जो नालो यादि आहे पर किताब ख़बर न आहे त कहिड़ी जॻह ते पियल आहे, कहिड़ी कैटेगरी में आहे, ऐं तव्हांखे उहो पढ़णो आहे किताब, त तव्हां हिते सर्च वारो जेको बटण आहे मथे जेको मैग्नीफायर छापियो पियो आहे उन ते क्लिक कंदव, ऐं उन खां पोइ हिते तव्हां किताब जो नालो लिखंदव ऐं उहो सर्च वारो जेको मैग्नीफायर जो हेठि जेको कीबोर्ड में बटण आहे उन ते क्लिक कंदव त उहो किताब नज़र अची वेंदो हलियो। अच्छा, हाणे हिन में असां हसन दर्स जो रिसालो था लिखूं, हसन दर्स इंटर कयमि त ॾिसो हाणे हिते हसन दर्स जो रिसालो अची वियो हलियो। ठीकु आहे। इन रिसाले खे हितां खां फेवरेट में बि रखियलु आहे इहो रिसालो, ऐं हितां खां तव्हां जेको आहे सो उन रिसाले जो को बि कॉन्टेंट पढ़ी सघो था। ऐं फेवरेट वारा सभु किताब हिते नज़र अचनि पिया। जेकॾहिं तव्हांखे फेवरेट तां को बि किताबु हटाइणो आहे त उन किताब में जेको हीउ दिलि वारो बटण नज़र अचे पियो, ऐं दिलि वारे बटण ते वापसि क्लिक, यानी त जेका दिलि जो रंग अछो आहे इन ते वापसि क्लिक कंदो त इहो बॉर्डर अची वेंदो हलियो। ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे किताबु पसंदीदा हटायो वियो। अच्छा, उन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे किताबु PDF में डाउनलोड करिणो आहे त हिन PDF ते क्लिक कंदव, ठीकु आहे, त उहो ऑटोमेटिकली उहो किताबु PDF में डाउनलोड थींदो पियो। हाणे हिते ॾिसो सवाई सुप्रीम जी PDF डाउनलोड थिए पियो। ॾिसो, PDF जो अलॻि ऑप्शन आहे ऐं टेक्स्ट जो अलॻि आहे हिन सिलसिलामत किताब घर में, यानी ॿई ऑप्शन ॾिसो PDF थी वियो, यानी ॿई ऑप्शन असां हिते ॾिना आहिनि। वणे तव्हां टेक्स्ट डाउनलोड करे पढ़ो, वणे तव्हां PDF डाउनलोड करे पढ़ो। अच्छा दोस्तो, जेकॾहिं तव्हां सिलसिलामत ते माना एप्लीकेशन जा सभई किताब डाउनलोड करणु चाहियो था हिकिड़े ई वक़्त में, त यादि रखो तव्हां वटि घटि में घटि 100 MB जो इंटरनेट पैकेज हुजे, डेटा हुजे, ऐं उन खां अलावा तव्हांजे मोबाइल में घटि 300 MB जी साइज़ लाज़मी हुजे। उन खां पोइ ई तव्हां सिलसिलामत तां हिकु ई वक़्तु सभई किताब डाउनलोड करे सघो था। तक़रीबन पौणा 900 खनि किताब आहिनि, उहे सभई हिकिड़े वक़्तु डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं तव्हां वटि नेट स्पीड सुठी आहे ऐं सभई हिकु ई वक़्तु टेक्स्ट फॉर्मेट में डाउनलोड करणु चाहियो था त 80 MB जी में तव्हां डाउनलोड करे सघो था। उनजो तरीक़ेकार इहो आहे त जेको डाउनलोड पेज में हीउ जेको सभई डाउनलोड जो बटण आहे इन ते क्लिक कंदव, हिते एप्लीकेशन में हीउ डायलॉग नज़र ईंदो जंहिंमें जी हा ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे। हाणे सॼो उहे तव्हां पढ़ी वठिजो। जी हा ते पाण क्लिक कयो। जी हा ते क्लिक करण खां पोइ
सभई किताब डाउनलोड करण लाइ हेठि ॾिनल बटन ते क्लिक करियो, जंहिंखां पोइ कार्रवाई हलंदी। यादि रहे त 85 मेगाबाइट जी डेटा फाइल डाउनलोड थींदी। हाणे जीअं त वीडियो वॾी थी वेंदी हली, इन करे आउं हिते सभई डाउनलोड नथो कयां, मूं वटि अॻु ई डाउनलोड थियल आहिनि। तव्हां छा कंदव, हिन सां शामिलु करियो जे बटन ते क्लिक कंदव त उहे किताब सभई हिकु ई वक़्तु डाउनलोड थींदा। त क्लिक करण खां पोइ इहे सभई किताब तव्हांजे एप्लीकेशन में अची वेंदा। यादि रहे उन जे लाइ तव्हांखे इंतज़ारु थोरो करिणो पवंदो, जेसि ताईं हीअ टिक जेके आहिनि सभई नथा थियनि। हीअ सभई टिक थींदा न, माना हींअर त आउं मैन्युअली पियो कयां, पर ऑटोमेटिक जॾहिं सभई टिक थी वञनि हलिया त पोइ हिते बटण ईंदो हिकिड़ो ॿियो, ठीकु आहे। उन बटण ते पोइ क्लिक कंदो त वापसि तव्हां एप्लीकेशन खुली वेंदी। त दोस्तो हीअ आहे असांजी सिंध सलामत एप्लीकेशन, जंहिंमें सभु टेक्स्ट बेस्ड किताब बि आहिनि, PDF में बि आहिनि। ऐं जिन दोस्तनि खे अञा बि सम्झ में नथी अचे एप्लीकेशन, त पोइ उहे सवाल करे सघनि था, असां उन्हनि जी रहनुमाई कंदासीं। अल्लाह हाफ़िज़, सिंध सलामत, साथ सलामत।